अमरवीर राजा डायर। भूमि सबजी बेण भूमि भाई केतरा बारी दौजे वेण कंध न हूंदो कायरो हो को कीअं मरे को कीअं मरे को हूअं मरे को हीअं मरे को कीअं मरे को कीअं मरे को हूअं मरे को। सिंध हिकु अजीब व ग़रीब ऐं उहो बदनसीब देश रहियो आहे जेको वसीलनि सां मालामाल हुजण करे सदाई धारियनि, लुटेरनि ऐं हवस जे बुखियनि जो निशानो बणिजंदो रहियो आहे। सिंध जो हिकिड़ो निभाग इहो बि रहियो आहे त असांजी तारीख़ घणे भाङे धारियनि ई लिखी आहे। अॼु जा साम्राजी मुल्क हुजनि या माज़ी जा ताक़तवर ख़िता या हुक्मरान, इहे सुखियनि सताइबनि, अमन पसंदनि या मज़लूम क़ौमनि जी फुल लुट करण लाइ रोज़ नित नवां बहाना घड़ींदा रहिया आहिनि ऐं सिंध सां बि कुझु अहिड़ो ई थियो आहे। असांखे पंहिंजे ई निसाब में धरतीअ लाइ विढ़ंदड़नि खे धाड़ेल ऐं धाड़ेलनि खे हीरो करे पेश करे पढ़ायो थो वञे। बकौल मशहूर तारीख़दान डॉक्टर मुबारक अलीअ जे पाकिस्तान में लिखियल तारीख़ इस्टेब्लिशमेंट जी हिदायतनि ते लिखियल आहे, जेका संदनि ई मन घड़त नज़रिए सां मुताबिक़त रखंदड़ आहे। सिंध जिते पंहिंजनि जे गदारनि जी का कमी न रही आहे, उते सिंधी सुरमनि जी पंहिंजी धरती माता तां जीवन जो बलिदान ॾियण जी परंपरा सिंध जेतिरी ई पुराणी आहे। धारा पे रोया तुझे की मुड़स मथे रोया के अबरे वाव न लोजा के बूढ़े पैर न। अमरवीर राजा डाहिर जो नालो सिंध जी तारीख़ में सभ खां पहिरियों ऐं उत्तम आहे। साईं जीएम सईद पंहिंजे किताब सिंध जा सुरमा में राजा डाहिर खे सिंध लाइ सिर ॾींदड़ सूर्यनि जी कतार में पहिरें हीरे तौरु शुमार कयो आहे। राजा डाहिर पुट राजा चच, जेको पुष्करण ब्राह्मण हो, जो जनम 661 ईस्वी में थियो। राजा चच जी वफ़ात खां पोइ राजा चंदर सिंध ते हुकूमत कई ऐं संदसि वफ़ात खां पोइ सन 680 धारे राजा डाहिर सिंध जे तख़्त जो वारिस थियो। राजा डाहिर सिंध ते 32 साल हुकूमत कई ऐं संदसि दौरे हुकूमत जूं सरहदूं पंजाब जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं हुयूं। चचनामे में सिंध ते हमले जो कारण सिंध जी हदुनि में कुझु अरबनि जे फुरजण ऐं औरतनि समेत क़ैद करणु ॼाणायो वियो आहे। इन इल्ज़ाम जे जवाब में सोशल मीडिया ते मुतहरिक मोहतरम ज़फ़र सिंधी पंहिंजे ब्लॉग zafar.mokhisoft.com में सुवाल थो करे त बिन क़ासिम जे हमले खां अॻु सिंध ते कयल 14 हमलनि जा कहिड़ा कारण हुआ। राजा डाहिर ते हिकिड़े इल्ज़ाम त हुन पंहिंजी भेण सां शादी कई हुई, जे जवाब में साईं जीएम सईद पंहिंजे किताब सिंध जा सुरमा में लिखे थो त हिंदू ब्राह्मण भेण त छॾियो पर सोट सां शादी करण बि नाजाइज़ था ॼाणनि, तंहिं करे भेण सां शादीअ जो बहतान सरासर ग़लति मालूम थिए थो। उन लाइ दलील इहो ॾिनो वञे थो त हिकु नंढे राजा खे संग न ॾेई पाण वटि भेण खे विहारे छॾियईं। इहा ॻाल्हि हर कंहिंखे मालूम आहे त हिंदुनि में ज़ात पात जा फ़र्क़ हुआ, उन करे जेकॾहिं हिन कंहिं कम ज़ात या घटि दर्जे जे माण्हूअ खे संग ॾियण खां इनकार कयो हुजे त उन लाइ ईअं चइजे त हिन भेण सां शादी करण ख़ातिर ईअं कयो सरासर बदयानती आहे। राजा डाहिर सिंध ख़ातिर विढ़ंदे 712 ईस्वी में पंहिंजी जान जो बलिदान ॾिनो। असां अॼु खेसि संदसि बहादुरी ऐं जुरत ते सुर्ख़ सलाम था पेश कयूं। सवें आया सिंध में नवां नादर शाह, वेड़ सवा तारीख़ में ॿी न सुझे वाह, मतां सोचो साह, मतां मोटो मागतां। विष्णु जरामाणी, रेडियो वॉइस ऑफ सिंध, लंडन।
झूमो घनघोर घटाऊं थी झूमो हर डूंगर ते ललकार कयो ऐं उभरी उन ते वार कयो अंधेर न कोई रहणो ऐं देर न कोई रहणो